Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. कराची में लयारी जे बगदादी वारे इलाइक़े में 6 माड़ रहायशी इमारत किरी पई। केतिराई माण्हू दबियल हुजण जा इतला। रेस्क्यू टीमुनि पहुची ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। 5 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में खणी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सिस पाक अफ़गान बॉर्डर ज़रिए दाख़िल थियण जी कोशिशि कंदड़ 3 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारजियुनि खे मारे छॾियो। ISPR मूजिबि पहिरीं ऐं 2 जुलाई जी राति सिक्योरिटी फोर्सिस उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े हसन खेल मां ख़ारजियुनि जे दाख़िल थियण जी कोशिशि खे नाकाम बणायो। 3 भारतीय स्पॉन्सर्ड ख़ारजी मारिजी विया। संदनि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथु कयो वियो। ISPR जो चवणु आहे त अफ़गान हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ु इस्तेमालु थियण खां रोकण जा असराइता क़दम खणे। सिक्योरिटी फोर्सिस सरहदुनि जे दिफ़ा ऐं भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे जे लाइ पुरज़म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ पारां सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं फोर्सिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दनि जो अंजाम इबरतनाक मौत आहे। मीरपुर माथेलो भरिसां पंजाब खां कराची वेंदड़ माल बरदार ट्रेन पटड़ीअ खां लही वई। ॿिए ट्रैक बंदि। रेलवे अख़्तियारनि मूजिबि ट्रेन जे इंजण समेत 5 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। मुख़्तलिफ़ ट्रेनुनि खे स्टेशन्स ते बीहारियो वियो। 5 कलाकनि बाद अप ट्रैक बहाल। 2 ट्रैक जी मरम्मत जो कमु तेज़ीअ सां जारी आहे। ऐं डहरगी भरिसां ॻोठ नज़र अली लगारीअ वटां अर्ली मैनर खे 80 फुट घारो पइजी वियो। केतिराई ॻोठ ऐं फ़सुल पाणीअ हेठि। इतला ॾियण बावजूदि आबपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणनि मूजिबि राति 3 वॻे नरली मैनर खे घारो लॻो। ॻोठ नज़र अली लगारी, मंज़ूराबाद, पेरोज़, फ़कीर महर ऐं ॿिया ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। फौरी तौरु घारो बंदि करण जो मुतालबो।